सिखो जी ख़बर जांच करे सोट माने औताक ताईं कोन पहुतुसि त चाकर खान पंहिंजी गाॾी औताक मां कढी ऐं शहर हलियो। तो ॾिठो पंहिंजी अखुनि सां त चाकर खान गाॾी में हो? हा सौट, मां एतिरो परे बि न हुयसि जो चाकर खान खे ॾिसी न सघां। जे चाकर खान ॿाहिरि वियो आहे न त पोइ मां बंगले ते वञी माई हसीना सां मिली सघां थो। सोट इन खां पहिरियां तूं हसीना बेगम ॾे फ़ोन कर ऐं उनखां इहो पुछा कर पक करीस त चाकर खान शहर वियल आहे या ज़मीन तां चकर ॾेई वरी हवेली वापसि मोटी ईंदो। तूं सही थो चए। ईअं न थिए त मां बंगले में दाख़िल थियां ऐं चाकर खान अची मुंहिंजे मथां कड़के। ॻाल्हि कर। फोन ते नथो ॻाल्हाए सघां, सभु कुझु साम्हूं अची ॻाल्हाईंदोसांइ। चाकर रावल खान खे ॾिसण जे लाइ वियो आहे। तोखे जेको कुझु ॻाल्हाइणो हुजे न राति ॻाल्हाईंदासीं। गाॾियुनि जे अॻियां कराची को वॾो पंधु न आहे। मता राति जे पेट में कराची मां वापसि अची वञे। पहिरियां औताक ते वञी जांच कर ऐं पूरी पक कजांइ त चाकर खान ऐं उनजा वफ़ादार हलिया विया हुजनि। उनखां पोइ अचिजांइ। जांच लाइ मां पंहिंजो सोटु सिकू मोकिलियो हो। उन इहा ॻाल्हि कई त गाॾीअ ते रवानो थी वियो कराची। बाक़ी टिने डप खां पंहिंजा माण्हू ॿाहिरां बीहारे सघां थो। एॾो ज़रूरी कमु आहे छा जो राति ताईं बि इंतज़ारु नथो करे सघीं? हसीना बेगम इहो सम्झ त असां सभिनी लाइ फाही जो फंदो तयारु लॻो पियो अथई। त पोइ जल्दी अच, मां तुंहिंजो इंतज़ारु कयां थी। हेदर सोरठ ॾाढो उदास रहण लॻी आहे। चवां थी त सांवल खां मोकल वठी तव्हां ॿिन्ही जो निकाह कराए लाऊं ॾियाराए छॾिया। अम्मा मूंखे को एतिराज़ कोन्हे, पर इन हालत में सोट इजाज़त कोन ॾींदो। असां वरी कहिड़ी शादी धाम धूम सां था कयूं जो सांवल इजाज़त कोन ॾींदो? घोट बि घर में, कुंवार बि घर में, न सेरो न लाॾो, पोइ छा निकाह ऐं लाउन जी बि इजाज़त कोन ॾींदो छा? इहा ॻाल्हि मां न कंदुसि सोट सां। बाक़ी राति अचे त भले तूं ॻाल्हाईंसि। पहिरीं ॻाल्हि त मां राति खातू खे चवंदसि त उहो सांवल सां ॻाल्हाए, ॾिसूं त हुनजो रुख रवाज़ छा आहे। ठीकु आहे अम्मा, जेकॾहिं इजाज़त मिले थी न त थोरो घणो सामान वठी 2 ॾींहंनि में शादी कनि। इन भागी माईअ खे कीअं मुठ में करी। बाबा इन माई जी सलाह तोखे मां थो ॾियां त हिनखे मुठ में कीअं कजे। अरे त वो वारो कर न, मूंखे ॿुधा, जल्दी ॿुधा। इन माईअ खे मां कीअं मुठ में कयां? बाबा साईं, जेकर हिन माईअ खे मुठ में करणो थी न त हिन गुलनार सां निकाह करे असुल कुंवार बणाए घर वठी अचेसि त भलो अथई। हाणे इहा सलाह थोरी, या मां ई थो मूंखे। छो भला इहा सलाह दिलि सां न लॻई छा? अरे अञा बि मां 4-5 ॾींहं चेरो रही सघां थो। जंहिं ॾींहुं न माई गुलनार सां शादी कयमि तुआरी मां मूंखे खाधे में ज़हर ॾेई पूरो करे छॾींदी। बाबा इन में को शक न सम्झजां। शक? अरे मूंखे त नहाना पक्का त मूंखे ज़हर पुट खाराए। हा बाबा, मूंखे ख़बर आहे त तूं अम्मा खां कीअं सुञंदो हुई। जीअं गो बागड़ीअ खां ऐं गिदड़ कूलीअ खां ऐं सूअर। यमिया तो ॻाल्हाई थो, ये गुल पे थो छाणी। अरे न बूथ सां हिन वात सां मूं ते मिसाल न ठाहींदो कर। जेकॾहिं को मिसाल ठाहियूं अथई त को सुठो मिसाल ठाहे न। अरे जेकॾहिं तोखे को सुठो मिसाल ॾियणो आहे न त बाबा इहो मिसाल ॾे। कांव, गुलेल, बाक़ी गिदड़, उनायूं, सूअर, ॿूअर, इहे कहिड़ा वठो मिसाल ॾे मूंखे। बाबा जेको तुंहिंजी तबियत ऐं शिकिल ते मिसाल ठाहींदो आहे न अधो उहो ई मिसाल ॾींदो आहे। बसि मथां मथ ई मां नथो चवां। अरे
मां तव्हांखे गिदड़नि ऐं सूअरनि वांगुरु नज़र ईंदो आहियां हा अड़ा लठ खे तेल कुटियां पुठाड़ा बाबा तू वरी कहिड़ो गुलाब जो गुल आहियां हेॾे हथ केकिड़ो पाणी इले इले भाई तारा गोड़ तारा अरे ॿुध तूं छा थो सम्झी त तूं माणे खे ॼाओ हूंदे ऐं मां वरी लाॾा ऐं डांसूं कयूं हूंदियूं अड़े सुठो आहे त मां तव्हां जहिड़नि पुटनि खां निपुटो सही उठ निपुटो ये खबर कासिम तू इधर रास्ते ते बिठो आ अदाब पियो जा चला ये खबर कासिम डाठ में सुरत या का कावड़ थई सॼो ॾींहुं वठी वदा जे पोयां भॼंदो थोरो पंहिंजो घर संभाल माण्हू खिलनि था कासिम जेको बि मुंहिंजे घर तरफ़ अख खणी ॾिसंदो न मां उन कमीने जा दोॾा गढ़ी छॾींदुसि छॾ ॾियण ॻाल्हियुनि खे ॿुधाए त आख़िर मक़सदु छा आहे तूं चवणु छा थो चाहीं चाची सोट पारस जो रिश्तो घर घर खणी वञे थी घुमंदी या वरी तूं कहिड़ी बकवास पियो थो करीं बकवास मां कोन थो कयां सिकू चाची अच्छे मथे में या उबत ते लही आई आहे थोरो तमीज़ सां ॻाल्हाए सोटरा मां पंहिंजी माउ जे बारे में को बि अहिड़ो गंदो लफ़्ज़ नथो ॿुधणु चाहियां जेको तूं पियो थो ॻाल्हाईं तूं अजाए मुंहिंजे मथां छितो न थी तूं घर वञी चाची खां पुछ त रूंडिया जे घर छो वई ऐं छा जे लाइ वई हुनजो कहिड़ो मक़सदु हो जॾहिं त असां रूंडे छोरनि जी शिकिल बि ॾिसणु पसंदि कोन था कयूं हा जेकॾहिं अम्मा उन जे तरफ़ वई आहे न त मां उनखे पाणे सम्झाए छॾींदुसि बाक़ी अजायो तूं होश न विञाए कासिम नई वरी अहिड़ी बकवास बि कंदो कर हरू भरू असां पंहिंजा सॻा सौट परे वञी पवंदासीं सोट असांखे केरु बि नथो करे सघे पर चाची हरू भरूअ सां में नफ़रतूं पैदा थी करे कासिम माइन जी ॻाल्हि ते न मूं कन ॾिनो आहे न तूं कन ॾींदो कर बाक़ी असां पाण में वेही सलाह कंदासीं फ़ैसिलो उहो ई थींदो जेको असां पाण में मर्द चाहींदासीं मैडम मां अॼु पंहिंजे सौट सां शहर पियो वञां ॻोठ जी कंहिं घिटीअ सावल सां मुलाक़ात थी सावल पोइ सावल वारनि कहिड़ियूं ख़बरूं कई मैडम वॾियूं फड़कियूं हुअसि अॾे पियो लॻे थो त हुन चाकर खान खे पंहिंजी मुठ में कब्ज़ कयो आहे तंहिंजे करे एतिरो ॻाल्हाए पियो हुन रुगो चाकर खान खे इहो न ॿुधायो आहे त रावल खान खे ज़हर ॾियण वारा असां आहियूं पर मूंखे सोरहाना पक लॻे थी हुन चाकर खान खे इहो बि ॿुधायो आहे त डूंगर खान जा कातिल असां एतिरो जल्दी हुननि जी ॻाल्हियुनि ते चाकर खान एतमाद करे वियो कल राति चाकर खान घर में हो न बंगले तो हुन मां छा अंदाज़ो लॻाए छो जो चाकर खान सावल ॾे वियो लाज़मी सावल हुन जा कन अहिड़ा त भरिया हूंदा असांजे ख़िलाफ़ तूं असां सोचे बि नथा सघूं जाबिर राति मां चाकर खान जी अखियुनि में पाण नफ़रत ॾिठी इहा सॼी नफ़रत असांजे ख़िलाफ़ जेकी चाकर खान खे दिमाग़ में विधी आहे न उहा सावल हुन जा एॾा त कन भरिया आहिनि असांजे ख़िलाफ़ असां हाणे हुन खां बची नथा सघूं सभिनी खे तुफ कंदो पर पहिरीं हुन जी कोशिशि इहा हूंदी त तोखे मूंखे बंगले में कन ॾिसंदो त हुनखे रुपए जो रुपयो पक थी हुई मूं जे हुनखे वठ न ॾिनो न त उहो ॿी सूरत में मूंसां ॿियो हछर नछर कंदो मुंहिंजे ई घर में मूंखे मारे मुंहिंजो लाश अची तुंहिंजे परसां उछलाईंदो पोइ बस जाबिर बस वधीक ख़ौफ़ ॾियण वारियूं ॻाल्हियूं न कर बसि रुगो हाणे एतिरो ॿुधाए त हिन चाकर खे रस्ती तां कीअं हटाइजे हसीना बेगम चाकर खान ॾाढो होशियारु थी वियो आहे हुनखे ॿाहिरि मारणु तमामु ॾुखी ॻाल्हि आहे छो जो हाणे चाकर खान पंहिंजो पाण सां घाट ऐं माण्हू कंदसि
असां नथा हुनखे ॿाहिरि मारे सघूं। हा, हिकिड़ी सूरत आहे, उहो घर में अचे थो, तूं हुनखे कंहिं शइ में ज़हर ॾेई मारे छॾीसि, फथकी फथकी पाणी बंगले में मरी वेंदो। ॿुधो गोड़ा, इहा माई मलुका आहे न, मलुका, उहो पंहिंजी धीउ जो रिश्तो खणी आई पुट गुलशेर जे लाइ। वड़े तारा गोल तारा, हाणे इहा माई गुलशेर खान जे लाइ रिश्तो खणी आई, पर माईअ जी का नज़र ख़राब आहे या छोरीअ मां कोई बेज़ार आहे? बाबा तूं हुन सोने शहज़ादगी तो ही नथो करी, इहो मूंखे ठहे थो। अरे थोड़ा तू बड़ा कहिड़े मौत भरे, तू बड़ा को वली है, दरवेश है, को अल्लाह साईं के पोतल है, पीरन पोटरो है, जो तो मौत भरे से मारी तो ही न पे थो कर। बाबा मुंहिंजे चवण जो मक़सदु आहे त मां एतिरो वेलो न आहियां जो मुंहिंजे लाइ रिश्तो न अचे। ओ मां मत इहो रिश्तो अदा लाइ न मुंहिंजे लाइ आयो हुजे। तो लाइ छो ईंदो, ॿुधाए मूंखे, ॿुधा। ओ मां इहा छोकिरी मूंखे गिटीअ में ईंटे वीते गोर सां ॾिसंदी आहे। कहिड़ा इहो डायलॉग वरी ॿुधा। हा बाबा, मूंखे गोर सां ॾिसंदी आहे, चरी थिए छा या अंधी आहे? तूं छा सम्झी त उहा छोरी तुंहिंजे मथां आशिक़ थी आहे? हा, ॿियो न त बाक़ी सोरी इहो सम्झंदी हूंदी त बांदरनि जो नसुल बि को असांजे ॻोठ में रहे थो। इहो शुक्र कर ख़ुदा जो जे छोकिरा मूं ते विया आहिनि, तोते कोन विया आहिनि। अमा इहो बि शुक्र मुंहिंजे रब जो जो असां तो ते वियासीं, लेकिन असां बाबा ते वञूं हा त लूंडा मंडा अंधा काड़ा पैदा थियूं हा, पोइ सॼे ॻोठ में थुकूं हणनि असांखे बाबा वांगुरु, ऐं असांखे को रिश्तो बि न ॾिया। ए त की फिटियल ही मुंहिंजे नाने जी जो अमर तू जो रिश्तो अचे बाबा खे मिलियो, न त हिनखे को रिश्तो न आहे, असुई बि न। अरे ताकी बूथ ते मलिया ये पीसा इहे तूं ॻाल्हाए, हैं? इहो तोखे आहे नथो ॾेखारे न ईंदो, तूं आहीं खरियल छड़ियल। पोइ ॿुधाए ही छोकिरा तोखे अकबर बादशाह सॾनि? रिश्तनि जी ॻाल्हि इते छुटी, हाणे तव्हांजी पाण में ॾुंडा पट शुरू थी वई आहे, हा न मां? अम्मा तॾहिं त तोखे चवंदी आहियां, जॾहिं बि हिन मुए में कमु हुजे न, जा वरी हिनखे ॻाल्हाइणो हुजे न, त पोइ इहा थान मलण वारी मुई आहे न, इहा भर में रखंदी कर, त मूं जीअं ॻाल्हाइनि वात में विझांसि त जीअं वञी बाछियुनि में विचिड़ेसि। अम्मा सोबलो वारी कखन वारी गी विंदो बस ये जन रूटिया जो खणस गाड़ी फेरे ए मारे करे नहीं अरे मूसा ये पे तो मुखातब थी। हां बता आप अम्मा जा सकता असां जेतिरी बि ढर कंदासीं न, ओतिरो ई चाकर खान जो भाईयारो बंदो असां लाइ सोढ़ो थींदो वेंदो। रावल खे बि घर में ज़हर ॾिनो वियो हो, ऐं जेकॾहिं चाकर खे बि घर में ज़हर मिलंदो न, त सॼे ॻोठ वारनि खे पक थी वेंदी त इहो कमु मुंहिंजो आहे। ॻोठ जे कंहिं माण्हूअ में दम जेको तव्हांजे ख़िलाफ़ ॻाल्हाए, जेको तुंहिंजे ख़िलाफ़ ॻाल्हाए उन जी मां मुंटी मरोटे छॾींदुसि, छो जो मां जापर आहियां, जंहिंखे अखि ॾसियां उन खां ज़िंदगी कसियां। मञा थी त तूं ॻोठ वारनि खे मुंहुं ॾेई वेंदे, पर जेकॾहिं मां चाकर खे घर में ज़हर ॾिनो न, ऐं हिन थोरी बि तकलीफ़ महसूसु कई, त पहिरीं गोली मूंखे हणंदो, उन खां पोइ अस्पताल ॾांहुं निकिरंदो। तूं इहो न सम्झे, असां तोखे अकेलो छॾे ॾींदासीं। जेको कमु असां रावल सां कयोसीं न, उहो ई असां चाकर खान सां कंदासीं। तो त वॾी ग़लती कई, रावल खे अधु मुंहुं छॾे छॾी, पर ही जाबर इहा ग़लती न कंदो। फथ खाए मारींदासीं, जेसे ताईं चाकर खान बंगले में साह न ॾींदो न, तेसे ताईं चाकर खान मां हथ ई कोन कढंदासीं। जाबिर मूंखे थोरो सोचण जो वक़्तु ॾे। मां त तोखे वक़्तु ॾेई सघां थो, ॾींहुं ॿ टे, पर चाकर खान खे केरु रोकींदो? उन वटि वक़्तु कोन अथई असांखे छॾण लाइ। नामाराजी थो वते, मौक़ो ॾिनोसीं त चुप करे छॾींदो। ठीकु आहे जाबिर,
हा तयारी कयां थी, पर तव्हां बि पंहिंजी तयारी पूरी रखो। वापसि अचण सां ई मां चाकर ख़ान खे घर में ज़हर ॾींदसि। तू रुगो दिल पकी करे चाकर खान खे मानी में ज़हर ॾियण जी कोशिश करे, कंहिं ॻाल्हि खां टिज न। बाक़ी ॿियो कमु असां पाण ई कंदासीं। ठीकु आहे। हाणे जेकॾहिं तव्हांजी अॼु जी ॾियारी ख़तम थी हुजे त मां का ॻाल्हि कयां। अमां जेकॾहिं मुंहिंजी शादीअ जी ॻाल्हि आहे त पोइ देरि न करे जल्दी ॿुधाए। बाक़ी जेकॾहिं हाणे बाबे वात खोलियो न, असुल खोड़ सां वात करे छॾींदोमांसि बंदि, पोइ कंदो अथंदो सॼे ॻोठ में ईअं कंदो अथंदो। वता खोर बाबे के छा कंदी, वेल्डर घुराए बाबा के टाका दाणू, पोइ बाबा जो वात बंदि थींदो। हाणे तूं पंहिंजे पीउ जो वात वेल्डिंग कराईंदी। बाबा तॻ में ख़ामोश हुयो। तव्हां हरू भरू बाबा खे चुंगू ॾियो पिया। हाणे त बाबा आपे में ई निकिरी वियो। मां हे थी ने थुक लानत जा आदती, जेसि हिननि ते थुक लानत न थी वसे न तिन जी ॿाड़ पूरी थिए ई कान थी। तॾहिं त घरु ई था वठनि, ख़ासि करे हीअ पोपरी। मां सम्झां थी तव्हांखे ॻाल्हि ॿुधणी न आहे। अड़े गुल बकावलीअ जी धीअ जेका तोखे ॼाड़ी हणी आहे सा हड़, असुल ॻाल्हि असांखे ॿुधा। हरू भरू या ॼाड़ी छो पिती अड़ी, हरू भरू मुंहिंजो टेम ख़राबु न कर। पर असुल ॻाल्हि कदे तुंहिंजो वात पियो थो ॾुखे। तव्हां वञी सभु धूड़ पायो। हाणे जेकॾहिं मलूप आहे न त मां हुन सां हा करे छॾींदीसांव। अमां वो मां अरे धूड़ वञी पाए माणे माणे घड़ी ॿधी थी भैया ॾेॾिरिया गुरु फूक जी। असुल हक़ीक़त जी हिन छोरीअ खे ख़बर अथव, हिन खां पुछो त छा माजरा आहे। बाबा मुंहिंजे रिश्ते जी ॻाल्हि हुई, मूंखे ॿुधाइण में शर्म थो अचे। वारे तारा गोल तारा, हाणे से मारी चोरीअ खे ॿुधाई ॻाल्हि कदे शर्म थो अचे। तोखे ख़बर आहे जॾहिं न माणे मूंसां लाऊं लधियूं, शादीअ वारियूं लाऊं, ख़बर आहे कहिड़ो माजरो हो उन वक़्तु। मूं वारो कंदु माणे जे पेरनि में हो, माए जहिड़ी मटी ॿाहिरि निकिले टक जे मथां टक पीपलसि खिलण मथां सुणो। बुआ तोसां शादी करण जी ख़ुशी कोन हुई। बाबे चयो जंहिंसां मां तूं शादी थी करी न उहो वॾो हसीन आहे। जॾहिं तोखे ॾिठमि न त खिल निकिरी वई। चए मालिक साईं बि हिन खे इंसान ठाहे मोकिलियो आहे। निकरी मां तोखे बादर थो लॻा, इंसान कोन थो लॻा, गोरपट। अदाई जाबिर खे जेका तो उछल ॾिनी आहे, इन सां त थोके में जाबिर चाकर खे मारायो छंदे। वको जवाहर में एतिरी हिमत ई न आहे, हाणे चाकर खे मारण जी कोशिशि न कर। सौट हाणे हुननि खे पंहिंजी जान जो ख़ौफ़ आहे ऐं ख़ौफ़ में को बि क़दम खणी सघां। लापरवाही त हाणे चाकर खान बि कोन कंदा। उहो पंहिंजे दुश्मननि खे चङी रीति ॼाणे चुको आहे। हिन करे मूं जाबर जूं आयूं बताल कयूं त उहो वाइड़ो थी कोई अहिड़ो क़दम खणे। अदा उन क़दम खणण खां पोइ हू चाकर खान जे गिरफ़्त में अची वेंदा। शबीर मां बि इन इंतज़ार में आहियां। वॾे साईं डूंगर खान जा कातिल साहिब जिन हिकु बहितरीन इंसान ऐं ग़रीबनि खे हॾ ॾोकी जो क़त्ल कयो। सोट इहो सभु कुझु ज़ाहिर थियण खां पोइ ॻोठु हलण जो इरादो आहे या हिते ई हूंदासीं? हुते पंहिंजूं ज़मीनूं आहिनि, पंहिंजा घर आहिनि, उहे छॾे त कोन ॾींदासीं न। फ़िलहालु त कुझु नथो चई सघिजे त हिते रहणो आहे या वापसि हलणो आहे। उहो बि हिते असांखे तकलीफ़ कहिड़ी आहे। सोट हिते अकेला ई मां बेज़ार थी पिया। बाबा अकेला ई में ई सुकून आहे। वरी जेकॾहिं मोटी हुते हलंदासीं त सागनि झड़नि झटनि में पइजी वेंदासीं। अदा जॾहिं समूरा शैतान मरी वेंदा न उते बि अमन हूंदो। समूरा शैतान मारण त चाकर खान जे वस जी ॻाल्हि बि न आहे। बाक़ी जेको ज़ाहिर थी सो त सिधो सौ मारियो। बाक़ी बचंदा आहिनि रोंडे जहिड़ा ठोका। से त ख़बर अथई पंहिंजी जान बचाइण ते भले साईं ते बि कसम खणी वेंदा। हाणे तूं ई ॿुधा त जेके भले साईं ते कसम खणनि उन्हनि खे चाकर खान छा कंदो? अमां तोखे कंहिं चयो हुयो जो रुंडे वारे जे घर अदी जो रिश्तो खणी वई? हाँ ॿुधा कंहिं चयो हो तोखे? पारस खां वधीक मूंखे तुंहिंजो लाचार हुयो। हाणे उमिरि थी वई थी शादीअ जी, हाणे शादी न कंदे भाई कॾहिं शादी कंदे? त पोइ तो मुंहिंजे लाइ रिश्तो घुरी हा न। रूंडो एॾो भलो माण्हू बि न आहे जो एवज़े खां सवा रिश्तो ॾे।
अमा मुझे हिकिड़ी ॻाल्हि ॿुध, जेकॾहिं रुंडे वारा एतिरा भला बि न आहिनि, सॼे ॻोठ खे ख़बर आहे तूं भला ठुप न आहिनि, पोइ तोखे कहिड़ी ज़रूरत हुई रिश्ते घुरण जी? हाँ पाण खणी भला न आहिनि, बाक़ी छोकिरी त भली अथनि न। अमा अदी जो छा थींदो जेकॾहिं हुनजो रिश्तो उते कयोसीं त? अबा तुंहिंजी भेण जो रिश्तो त जाबर करणी कोन ॾींदो। अजायो तव्हांजी माउ ते थी थाप कंदी। तव्हां मूंखे इहो त ॿुधायो, मुंहिंजे घर जा फ़ैसिला तव्हांखे ऐं मूंखे करणा आहिनि या जाबिर खे करणा आहिनि? मुंहिंजी जी जल थोरी तूं ॻाल्हि सम्झण जी कोशिश कर। हिन घर जा फ़ैसिला असां पाण कंदासीं, पर सौट असांजो वॾो आहे, उन खां बि सलाह वठणी आहे। तुंहिंजो सोट वॾो आहे, बाक़ी हे जेको वेठो आहे इहो वॾो न आहे, इहो नींगर आहे, इन जी इज़त न आहे करणी, ऐं न वरी हिन सां का सलाह करणी आहे, ईअं न। हाणे केरु सम्झाए मां खे, केरु सम्झाएसि? मां कहिड़ी ॻाल्हि पियो थो कयां? हिन वरी अलाए किथे वञी कुआरियूं हुयूं आहिनि। पुट मुंहिंजो अछो मथो थी वियो आहे, जंहिं माई खे मां न सम्झाए सघुसि तव्हां हुनखे छा सम्झाईंदो? मूंखे सम्झाइण जी काई बि ज़रूरत न आहे। पारस जो रिश्तो मां उते कंदसि जिते मूंखे ॻाल्हि सम्झ में ईंदी। अम्मा अम्मा अदा अदा होश मां न निकिर, मां शादी करे कान वई आहियां, अञा हिते वेठी आहियां। जॾहिं इहो वक़्तु आयो त सभु गॾिजी वेही सलाह कंदासीं। अम्मा जेकॾहिं न माई खे सलाह करणी हुजे हा त अकेले सिर रिश्ते लाइ भॼंदी न वतिया। बाबा अम्मा मुंहिंजी हिकिड़ी ॻाल्हि कनि खोले ॿई ॼणा ॿुधी छॾियो। अदी जो रिश्तो उते थींदो जिते मां चाहींदुसि, बाक़ी अम्मा खे माण्हू खिलाइणा सो सॼो ॻोठ भली खिलाए असां ते। हा बाबा अदो सही थो चए। तोखे मां केतिरा भेरा सम्झायो हुयो, हेॾे त ॾिस न मुंहिंजा भाउ त वञी जाबिर सां हथ मिलाए ऐं वञी ॿई मिली चाकर ख़ान खे बेवकूफ़ बणायो, जीअं सामल जी ॻाल्हियुनि में न अची वञे। तूं छा थी सम्झी? मूं हथ मिलाइण जी कोशिश न कई त जाबिर असीं हिकु थियूं। हाणे ज़िद त लहे त मां को ॻाल्हि खे अॻिते वधायां न। मूंखे चङी तरह ख़बर आहे त तव्हां ॿिन्हिनि मां ज़िदीरो केरु आहे। ज़िदीरो मां ई सही, इन ॻाल्हि खे तूं छॾ। ॻाल्हि ॿुध, मूं वारे थोरे होॾे जो वञी हेॾो मचु ॿारियो आहे ऐं सॼी ॻाल्हि हुन माई दादुलीअ खे जी ॿुधाई अथसि। हाणे दादुली ख़बर थी छा थी चए थी त इहा सॼी कहाणी, सॼी हक़ीक़त, सॼो दास्तान मां वञी चाकर खान खे ॿुधाईंदसि। हाणे ॻाल्हि कर। पोइ मां छा कयां? कुझु बि न कर, तूं रुॻो हिकिड़ो कमु कर, ऐं तुंहिंजे लाइ त कोई मसइलो ई कोन्हे न। 2-3 लखनि जो दस्तड़ी मुंहिंजे खीसे में विझो त माने माई दादुलीअ खे वञी मुंहं ते हणां ऐं पंहिंजो हथ बंदि करे बसि। अलाह अलाह खैरी सलाह। हाँ 2-3 लख? 2-3 लख त छा, अदा मां तोखे 2-3 रुपया बि न ॾींदसि। तूं ॻाल्हि खे सम्झी छो नथी? मां तुंहिंजी भलाईअ में हा, चङाईअ में हा, तूं सम्झो। जेकॾहिं ख़ुदा न ख़ासा मुआरी न पाटोड़े जहिड़ो वक़्तु चाकर खान जे साम्हूं खोलियो न, पोइ त सही अलाह ख़ैर करे तुंहिंजो ई मां। अदा चाकर खान जे साम्हूं समूरी हक़ीक़त अची वई आहे। सावल उनखे समूरो सच ॿुधाए छॾियो आहे। त पोइ तूं ज़िंदगी जहिड़ी अदा मां रुगो अकेली न मरंदसि, इहा ॻाल्हि यादि रख त असां सभु गॾु मरंदासीं। इन ॻाल्हि जी मां तोखे आगाही ॾेई थी छॾियां। चाकर खान कराची वियल आहे। मां त इहो चवंदीसि त हुनजे अचण खां पहिरियां ई तव्हां निकिरी परे हलिया वञो। हीअ छा थी चई? मां सच थी चवां, मां चाकर खान जी अखियुनि में मां पंहिंजो मौत ॾिठो आहे। ॿुधी भला तो हितां निकिरण जो सोचियो ई कोन्हे छा? न मुंहिंजा मिठड़ा भाउ, मां हिते ई मरंदसि। इन जे करे त चवां ई थी
तव्हां रुगो पंहिंजो सिर बचायो था, पंहिंजा ॿार बचा वठी हितां निकिरी वञो। चाकर खान जे अचण खां पोइ मां बि तव्हांखे न बचाए सघंदसि। नो खुदड़ी मन से मौत असांखे सिर ते मथां जे बीठो आहे। सोप सीरियल पंजाबेरी तमाम एपिसोड्स ॾिसण लाइ विज़िट करियो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध TV HD ड्रामा।